चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स मां इन्हनि खदड़नि खे खूड़ू हणाईंदुसि खोलड़ियूं जिन मुंहिंजी हवा जा हवा सपेराया आहिनि। बाबा हवा में हथ कद बीका तार। पुट इहो असांजे खानदान जो वड़ियो ई न आहे। असां लाहींदा आहियूं त निभाईंदा आहियूं। अरे ॿुध त तूं इन बचल बिंदरीअ खे छॾी दे। बाबा बचल बिंदरी त आज़ाद आ। अरे जंहिंजे हवाले थियल उन मां ख़ुशि कोन्हे। यार तोखे ॿाहिर जी ख़बर आ, अंदर जी ख़बर ना आहे पापा। जे भला तोखे शौक़ खयो बीठो आ न त सिधो न विरजाए, न त माण्हुनि खे पक थींदी त तू जो चक्कर वा। पोइ विच में कंहिंखे आणिया तूं ईंदे? न बाबा तो में मुंह में फर्क कहिड़ो आ। तू सिपाही सुरोटे सां सुर कर। पर इहो सिपाही सिरोटो खदड़नि वारी धुर सां हिकु लॻो पियो आहे। पापा पैसा फेंक तमाशा देख। पैसो हलाईंदे न सिपाही सिरोटो पारे ई सुर में अची ईंदो। हा 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 ईअं त आहे। चङा ई तो चए बाबा। जे नूरल भुरल विच में आया न तू जे इश्क में घारी पजी ईंदी। ओ तू ईअं कुटबे जे कपड़नि खे न सोंटी सां कुटबो आ। अरे ॿुध त तू पुट आहे या दुश्मन? बाबा पुट आहे तॾहिं त बचा जा बंद तो ॿधाए। सोचूं त इन सिपाही सिरोटे खे कीअं पंहिंजे चाल में आणियो। खबरदार भाई, इहो हथियार मूंखे ॾे। खबरदार जो मूं ॾेखो वधो आ। भाई इन ही हथियार सां पंहिंजो पाण खे पुलिस जे हवाले करे न त छा कने? मां चवे थी अॻिते न वध। तो बिजली सां फिटायो आ, बिजली सां जेका हिकड़ी झटके में घर जा बल्ब साड़े छॾींदी आ। अचो अचो मारो अचो। सिपाही सिरोटा शर्म कोन तो अचे? इन्हनि खदड़नि जे चाण ते अची तूं मूंखे ॿधाइण वई। नूरल भुरल हिन माईअ हिन फ़क़ीरनि ते तशद्दुद कयो आ ऐं हिन फ़क़ीरनि हाणे केस करायो आ। अदा ये जेके खदड़ा फ़क़ीर आहिनि न, हाँ ये वाचूड़े जे घर जे दर ते वञी ज़ोरी वाचूड़े खे खणी पिया वञनि। हवा पंहिंजे मुड़ुस खे बचाइण जे लाइ खदड़नि खे ॿ टे तलियूं आहे कॾहिं तो कहिड़ो रो थींदो न। छाजूं तलड़ियूं असांखे 5 फुटनि जा डंडा आया थी डंडा। ऐं तो कूड़े ते केजियूं थियूं हलो डंडा किथे आ? सलड़ियूं तलड़ियूं हुयूं। तरस मां सम्झीसि। मां एसएसपी सां ॻाल्हायां तो हींअर जो हींअर ते तव्हांजो सिपाही सिरोटो जेको आहे न इहो त धुर लॻो पियो आहे। ॻाल्हायां न तकड़ थोरी आ। ऐं नूरल ऐं जीअं चओ तीअं कंदासीं। असां चाहियूं था त पाण में ॻाल्हियूं करे तेई मड़े लाइ मिटी कयूं। इहा ॻाल्हि जेकॾहिं पुलिस ऐं अख़बार वारनि वटि न पहुचे त चङी ॻाल्हि आहे। ऐं ठीकु आहे तव्हां ई फ़ैसिले जी तारीख़ ॾियो ऐं जाइ ॿुधायो। असां उते बाक़ाइदे फ़ैसिले लाइ पहुचींदासीं। न असां फ़ैसिलो कोन कराईंदासीं। असां ते तशद्दुद थियो आ। बस करियो। अरे ते तव्हांखे मेले में वेंदा उते तव्हां तशद्दुद कोन थींदो आहे। हा उते पाण खे सही काॾे लाहियो न। हाणे जेकॾहिं हिकिड़ी औरत जूं तव्हांखे ॿ टे रंठड़ियूं लॻियूं त पोइ छा थी पियो? हा पर असां बसि कर तारा ॾेखारी न तोखे बि ॾींहं जा तारा। अदा नूरल जेॾी महिल बि तव्हां चवंदव न असां सभई फ़ैसिले लाइ तयारु थी वेंदासीं। ठीकु आहे मसइले जो हल निकिरी वियो। इहो फ़ैसिलो असां पंहिंजी बैठक ते रखियो आहे। ऐं नूरल भुरल कुझु बि थिए पर हिन ग़रीबनि वीचारनि जो इंसाफ़ थिए। इंसाफ़ थींदो सभिनी सां थींदो। इहो वचन आहे नूरल जो, इहो वचन आहे भूरल जो। हलो हलो बाबा हलो। हेलो न तू भुली हूंदी नूरल भूरल इहो कम ई न कंदा। सफ़ा पकी ॻाल्हि आ। ठीकु आ त पोइ तूं फोन बंदि कर त मां ॾिसां थी। छा थियो आदी? छा वरी छा थियो? कारो मुंहुं थियो असांजो। कारो मुंहुं छो थियो आहे? मां त हाणे आईनो ॾिसी आई आहियां। सफ़ा बाबरा शरीफ थी लॻा। उहो कारो मुंहुं न जेको मेकअप लाहिण खां पोइ थींदो आ। पर असांजे मुड़सनि असांजा मुंहुं कारा करे छॾिया। छा थियो नूरल भुरल खे? उन्हनि खे कुझु बि कोन थींदो। उहे वतन त खदड़नि जा फ़ैसिला कंदा। हाँ खदड़नि जा फ़ैसिला? चवी छा थी? हींअर फोन ते अदिया हाजुल ॿुधायो जेका हवा जे घर जे भरिसां रहंदी आ।
चवे पई त हवा खे ॿधण जे लाइ खदड़ा पुलिस खे वठी आया छो त हवा खदड़नि खे लठियूं आयूं नूरल भूरल अचे विच में पया हवा खे थाणे जी हवा खाइण खां बचाए विधऊं ऐं वरी खदड़नि जो फ़ैसिलो करण लाइ हामी भरी थऊं ऐं ज़ुल्म असां जिन मुर्सनि जे कुलनि ते कुॾूं थियूं उहे हाणे खदड़नि जा फ़ैसिला कंदा अचण ॾे ॿिन्हिनि खे त अॼु हिके कहाणी थियूं कयूं हा पाण खे त कुझु कोन थो थियनि पोइ असां ई ॿुॾी मरूं ॿियो छा ॻोठ जूं मायूं त अचे असांजो मुंहुं पटींदियूं न चवंदियूं मायूं ॿुॾी न थियूं मरो तव्हांजा मुड़ुस वतन था खदड़नि जा फ़ैसिला कंदा सबर कर अदी सबर कर इन्हनि खदड़नि जा फ़ैसिला थियण खां पहिरियां पाण पंहिंजो फ़ैसिलो कंदासीं छो जो मां आहियां हाजाणी होॾ ते चढ़ियसि न त लोड लाहे छॾींदीमान ईअं त मां बि माधाणी आहियां जेकॾहिं फेरो खाधुमि त मुल्क लसी लसी सिपाही सिरोड़ा चङो थियो जो तूं मिली वई भला इहो ॾे त ख़बर इहो खदड़नि ऐं माई हवा वारो मसलो कीअं थियो सभु जांच त रखी थो वरी मूंखां थो पुछी ख़बर त आहे पर तूं ॻोठ जो थी करे ॿाहिरि खदड़नि जो साथ ॾे इहो त ग़लति आहे कारा खदड़नि सां नाहिक ज़ुल्म थियो आहे ऐं हवा नाहक कयो आहे ईअं न हा हा सवेले खाड़ी हवा हवा पियो करी उन सां तुंहिंजो को सिस्टम त कोन्हे पियो हले न ग़लति न सम्झो असीं सभु हिक ई ॻोठ जा आहियूं हिक ॿिए जो असीं ख़्यालु न कंदासीं त ॿाहिरां अची कंदा छा पर हवा जो घणो पासो झुकियो थो वञे हवा मुंहिंजी माइटियाणी आहे जेको आहे सो मुंहिंजे पुफीअ जे मासीअ जी ऐं मामीअ जी धीउ आहे तूं इन ॻाल्हि खे हिते एसी ते दॿाए रखो अचे हे बि वठो छा यादि कंदे हा मतिलबु सम्झी वियुसि माना हवा तुंहिंजी सफ़ा सफ़ा परे जी भेण तर छॾा बसि थोरी निड़ी सुरकी वई हा अहिड़े मौक़नि ते निड़ी कमु छॾे विधी आहे सिरोटा खां न मिड़े फ़ैसिले में पार थो हुजे हवा वारे पासे थोरा लपा सवाया हणजाए अहिड़ा लपा हणंदोसां न जो असुल पूरजी वेंदा खदड़ा खे ॿुधा माइटनि छा हा ईअं का ग़ैरत कर फ़ैसिलो टाइम थी वियो आहे हलंदा हलूं पोइ देरि छा जी आहे हवा केॾां था वञो बाबा वाचूड़े घर था हलूं वाचूड़े वारी ज़ाल ऐं खदड़नि जो फ़ैसिलो आहे इहो फ़ैसिलो करे केरु थो फ़ैसिलो नूरल भूरल था कनि नूरल भूरल खे ॿियो कमु ई कोन्हे वतल पिया खदड़नि जा फ़ैसिला कंदा ॻाल्हि त सही था कनि हाणे खदड़नि जा फ़ैसिला असांजा चङा मुड़ुस कंदा पोइ खदड़नि जा गुरू छा कंदा हाणे हलो बि खणी ऐं ईअं हरू भरू था ॾियारी हणो हल अदा हल अलाए जे खदड़नि लाइ थो हली या इहो ॾिसणो थो हली नूरल बोरल फ़ैसिलो कीअं था कनि हलो अचो वाचूड़ा बगी न ये तारी माई न वकीलनि खे छो कुटियो अरे खदड़ा फ़क़ीर छा थियो रुगो हाय हाय पाई तूं अदा जीअंदा होशियारी हा संभालिया थो पंहिंजो पाण हिननि जो असरु मूं ॾे थो अचे धक असांखे लॻा ज़ुल्म बि असां सां थियो आहे सॼे ॻोठ में ज़लील ख़्वार बि असां थिया इहा ॻाल्हि बदे खदड़े जी सही आहे हा अद बुता अद नूरल क ग़लती थी वई नूरल तव्हां बि सोचे सम्झी ॻाल्हायो न ऐसे पैसो रोटा हरो भरो नयूं खदड़ियूं या सॼी फिल्म मुंहिंजे घाटे में थियूं हरनि कूड़ियूं कहजाए जूं बस कयो ईअं ई था कयूं था जीअं हिन जी ख़्वाहिश आहे हा फ़क़ीर साईं तव्हां ॿुधायो त हिन वाचूड़े वारी माई तव्हांखे सटको छो कटी असां पंहिंजे वाचूड़े फ़क़ीर खे मेले लाइ वठण आया हुआसीं असां ॿिन्ही ते तशदुद कयो ऐं असांखे उते लठो आयूं अथसि लठनि सां लकीरूं ठाहे छॾियूं अथसि जो डॉक्टर रिपोर्ट ठाहिण महिल थिल में ॿूटियो पियो के खड़ी खिला दिए थे बड़ा खड़े बने घर वाली खिले खामोश इन जो मतलब त इन माई हवा तव्हां ते तशदुद कयो बयान खे जारी रखो अॻिते छा थियो पोइ असां सां सिपाही सिरोटो मिलियो ऐं असांखे इस्पताल वठी वियो ऐं हिननि उते
ऐं डॉक्टर खिलाया पंहिंजे पाण ते नूर अली भुरल बस क्यों घणो थियो जंहिंखे बि घणी खिल थी अचे सो हितां पंहिंजा टपण वेठे ऐं पंहिंजे घर वञी खिले सम्झो फकीर साईं हाणे भला हिन तुर खे ॻाल्हाइण जी तोरड़ी इजाज़त ॾियो हाँ हाँ भले अरे हेले वातुड़ा तुआरी रंड हिन फकीरनि सां ज़ुल्म छो कयो जो डॉक्टर में हिननि ते खिलिया अदा असांजा नवां वॾेरा हिन खां पुछो त मूंखे अॻुवां कनि पिया या न पिया कनि इहा आहे छा भला तव्हां हिन सां ज़ोरी ते कई छा सवाल पुछ त खदड़नि फ़क़ीरनि कर सवाल कई खां थियो सवाल त खदड़े फ़क़ीर खां थियो न पोइ तूं खदड़ो फ़क़ीर ई था हाँ त खदड़ी बिजदी तव्हां भला वाचूड़े सां का ज़ोर ज़बरदस्ती कई छा असल में असांजे गुरु असां ते ज़ोर रखियो हो त बस रुगो एतिरो ॿुधायो त ज़ोरी वठी वञण जी कोशिश कई या न हाँ हाँ इज्जत सां न पियो हले न मतिलबु हो वीचारो न हलियो ऐं तव्हां हुन सां ज़ोरी कई ऐं गज़ब ख़ुदा जो हुन माई वीचारी हवा खे एतिरो बि हक़ु नाहे जो हुनजे मुड़ुस जो पटको लाहे ऐं हो तव्हांखे बि चंबा बि न ठोके थोरी थुक लालत बि न करे थोरो हूं करा हूं ईअं बि न करे अता जी अदा कनो हाँ तो पहिरियां आग्रह हिन खदड़नि जी आहे हिननि हुन वाचूड़े खे अॻिला करण जी कोशिश छो कई आयो फ़ैसिलो थी वियो बस भई हवा पंहिंजी मुड़ुस खे बचाइण लाइ इहो सॼो तहरुक वरितो बाक़ी भई हवा जूं रतियूं जेके तव्हांखे लॻियूं उहे हुनजे मुड़ुस खे बचाइण जे लाइ तव्हांखे लॻी ऐं इहा बि मूंखे ख़बर आहे पर लठनि सां तव्हांजूं कहिड़ियूं कहिड़ियूं जायूं भाॼियूं ऐं माई जेको हवा तव्हांखे लथियूं हयूं उन जे लाइ हे 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 नासूरू फ़क़ीर हे साम्हूं जेको वेठो आहे असांजे इहो तव्हां खां माफ़ी वठंदो ऐं हिन वारी माई तव्हां खां माफ़ी वठंदी बाक़ी तव्हांखे गौर करण में सिपाही सुरोट जो हक़ आहे उहो तव्हां खां माफ़ी वठंदो उनजी माफ़ी वठण खां पोइ सभु थींदी ख़ैर ख़ैरियत थोरो लिखियो घणो सम्झंदा ऐं तव्हां हिन ॻोठ वारनि खे सभिनी खे दुआऊं कंदा पंहिंजे रस्ते सां अबाणे ॻोठ ॾे वञो या जाॾे बि वणेव ताॾे बिरमो कयो तव्हांजी मर्ज़ी ऐं अॼोको वेलो तव्हां सभिनी खे इहा माई हवा पंहिंजे छणनि थियलु हथनि सां VIP ओपराटा पचाए खाराईंदी तव्हां ॿई माफ़ी वठंदव चवंदा आहिनि न माण्हू पाण इज़त वारो न हुजे ते इज़त वारनि जे पाड़े में रहे पोइ अची रहो न असांजे पाड़े में थियो न इज़त वारियूं हा साईं वॾियूं तव्हां इज़त वारियूं आहियो जेकॾहिं तव्हां इज़त वारियूं हुजो हा न त मुड़ुसनि जी गिला कोन कयो आहे न न नूरल भूरल त हारनि पाराइण जहिड़ो कमु कयो आहे उन्हनि खे सेज ते विहारे पुसरियूं थियूं खारायूं ऐं ढकणीअ जे ढुक में नक विझी ॿुॾी मरो कहिड़ो ॾोह कयो आहे असांजे भाइरनि कहिड़ो गुनाह कयो आहे अञा ॾोह थी पुछो हेॾा सारा मुड़ुस माण्हू थी करे हलियान खदड़नि जा फ़ैसिला करण असांखे त शर्म थो अचे ॻाल्हाई छा थी चौथी शर्मिंदी थी असांजे भाइरनि फ़ैसिलो कयो आहे माण्हुनि जो खदड़ा फ़क़ीर त असां ई जहिड़ा माण्हू आहिनि तव्हां जहिड़ा माण्हू हूंदा असां जहिड़ा कोन्हनि इएं चओ त तव्हां माण्हू ई कोन आहियो ॿी का मख़लूक आहियो जिन जे बूथ ते राति जो वार फुटी ईंदा आहिनि ऐं सुबुह थींदे ई गायब थी वेंदा आहिनि हालत ॾिस भोलड़ियूं असांजे साम्हूं माण्हू थी आयूं आहियो पर अञा ताईं बुल त साॻिया अथव हा साईं पोइ छो कयो असांजे भाइरनि सां शादी असांजे भाइरनि जे करे तव्हां ॿई त ज़हर बि खाओ असां सम्झोसीं त मुड़ुस माण्हुनि सां थियूं पणजाऊं पर न हेॾियूं मुछा रखी मथे ते टोप पाए बतन था खदड़नि जा फ़ैसिला कंदा अञा त रुगो खदड़नि जा फ़ैसिला कया अथनि घुंघरू पाए उन्हनि सां नचिया त कोन आहिनि जे नचनि हा त तव्हां हिक ॿिए जे पोयां दरिया में बुल ॾियो हा ऐं तव्हांजा भाइर छा आहिनि काफ़ूर जा गुॾा शाबस तव्हां असांखे ॾियो जो असां तव्हांजे भाइरनि सां शादी कई आहे
ऐं अहिड़नि सां असां ज़िंदगी गुज़ारी आहे ऐं अञा गुज़ारियूं पिया। असांजा भाउर त आहिनि शुरू खां ईअं, न सॼण खे आसरो न दुश्मन खे भो। पर तव्हां वारा त पाण खे मोतबर सम्झंदा आहिनि न, पर उन्हनि मोतबरनि जा कम त ॾिसो। छा थी पियो? एतिरी ॻाल्हि खे खणी गंढ ॾिनी अथव। भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो, पहिरियां तव्हां जहाज़नि में घुमंदी हुयो छा? गाॾियूं एतिरियूं हुयूं जो ज़मीन ते तव्हांजो पेर ई न पियो पाए। त रनू आयो या रॉकेट फाटण खां पोइ बस ई न थियो कयो। अधी आजाणी जी अधी वांधाणी अधी धिका ॾेई बेस्तो करे कढेन, हीअं हे कोन वींदई। अॼु त थी वञे हिकु हिकाणी, तूं हिन खे वठ त मां ॿी खे थी धिकियां। अॼु थी वञे करे 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 ये मजा सी ना ये सिद्धियो तिंदियो। अरे ढा तूफान जा पुत्र वाचूड़ा, इहो तुंहिंजो कारो छा थे जो फैसले लाइ पारा तूं पियो करे? इहो कारो शमू, इहो मुंहिंजी माईअ जो वेझो माइट आहे। हा वेझो ऐं केतिरो? मेरे इहो 4-5 फुटनि जे फासले ते माइट आहे। अछो आऊं थो तुंहिंजो माइट आहे, थोरो गैरत खे रींघा रहण। मूंखे लॻे थो तुंहिंजी गैरत खे ज़ंग चढ़ी वियो आहे। अरे चढ़ी छा तो सरोटा, छो मूं में गैरत कोन्हे? इहो कारो ई पतो सुपतो माइटीअ जा लेखा ॾेई लीकारा तारे वियो अथई। तूं साईं रुगो वात पटियो पियो ॾिसी न चवंदे लूसनि खे गैरत कर, थोरो वाचूड़ा गैरत करे। सिपाही सरोटा, मुंहिंजे दिलि थी चए त मां तोखे हथौड़े सां कुटे 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 ज़रा ज़रा करे छॾियां। जेकॾहिं तो ॻाल्हि गैरत जी कई आहे न, हाणे ॾिसजांइ कि वाचूड़ो कीअं न कारे खे पटा तो ठाराए पटा। इहो सॼो ॻोठ ॾिसंदो ॻोठ। ओ ये शाबाश, तोखे जेको खतड़ो सम्झी खेचल था कनि न, उन्हनि जूं आङरियूं कटे असां हथ लसा करे छॾीनि न। हे वतन वणनि ऐं भितरि सां खणंदा। कौन छॾी तो सुभाउ उन्हनि माण्हुनि खे जेके मुंहिंजे घर में कुते वारियूं नज़रूं था विझनि। धमाका थींदा धमाका, ताड़ियूं वॼंदियूं ताड़ियूं, सभु खजड़ा मुल्क जा गॾु कंदुसि। कौन छॾींदमि उनखे, पाणे थी तोखे त धुमको लॻी पए। सोटा हल हल सही, वाचूड़ो बि धमाका थो करे। हाय हाय, अल्लाह साईं केॾो त तोखे हसीन ठाहियो आहे। दिलि थी चए बसि तोखे ईअं बीठो ॾिसंदो रहां मां। हाणे हिन ख़ुशीअ में मां तोखे 5000 जो नोट थो ॾियां। शामू कारा कढी छॾींदुमि तुंहिंजा जे तारा। छो थो ॾी मुंहिंजे घर जे मथां ला मारा बण लाइ तयारु थी। ॿुधो ॿुधो ईअं न कर। वाचूड़ा तूं असांजी ॻाल्हि त ॿुध। बसि कर न, चुप करे बि। अॼु त मूं पंहिंजे अंदर जे मुर्ताले खे जागरायो आहे, ॾंडा हणी हणी जागरायो आहे। जेकॾहिं तो विच में ॻाल्हायो न त मगज़ वारा ॿोहारा हणी अधु मुंहुं करे छॾींदोसि। वाचूड़ा किथां गैरत जो कैप्सूल खाई आयो आहीं? हा, इहा गैरत आहे कारा, इहा गैरत आहे जेके 20 साल मूं लोरियूं ॾींहुं सुम्हारियो हो। अॼु मूं तोखे करे वॾी गैरत खे घिंटियूं हणी हणी जागरायो आहे। ॻाल्हि ॿुध, तोखे कंहिं ग़लति भड़कायो आहे। हा मरिए है मारी भड़का द्वारा धड़का बंद करे छड़ी दी। तू पाण के हेडे मरना चाहती हवा हवा ने के चल हरु हरु मुझे खून कदो ए जेल लियो दी। अरे तुझे चवण ते हिननि भागे मूं घर अचण जी इजाज़त ॾिनी। तो चयो न, तो चयो न मुंहिंजे चाचे जे मासा जे सोट जे ॾोटे जो पुटु आहे। हा, पर हे त मूंखे माण्हूअ जो पुटु ई कोन थो लॻे। अॼु हिन कारे खे कारो करे मारींदमि, कारो करे। अरे हे कारा, या घर जी चादर पाए आयो आहीं छा? हिन कर छल कारीअर ते पेर पवई। हे तो कहिड़ो मूंसां ज़ुल्म कयो, नाग कयो। मां चयो त गोॾ मूंखे ॾे। वाचूड़ा, शम्मू खे गोॾ वापसी कर। बसि कर, हिन मुंहिंजी इज़त जो तमाशो बनायो आहे। अॼु हिन जो तमाशो सॼो ॻोठ ॾिसंदो, ॻोठ। ईअं न कर वाचूड़ा, ईअं जे बिना गोॾ जे ॿाहिरि वेंदुसि त माण्हू मूंखे छा चवंदा? मुंहिंजी इज़त जो सुवाल आहे। गोॾ मूंखे वापसि कर। माण्हू छा चवंदा? माण्हू तोखे यो घोड़ी घोड़ी कंदा। ऐं नंढड़ा ॿार तोखे पथर चुटींदा, पथर। मां कारा रुॾ पोइ ख़बर पवंदई त पराइनि ज़ालुनि सां कीअं लूसपो कबो आहे। मां चवां थो गोॾ मुंहिंजे हवाले कर। बसि कर, मुंहिंजे घर में अची ले थो करी।
ज़िंदा भी बेकारा आई हवी बिहिमा तो खिलसु तो के इसको करना चाहिए कारो ला दो हाँ अदा लगे छो त ये गोड नि निभागे कारे जिया हाणे गोड जी कने कारे जिया हे वाचुड़ जी घर मां ही उड़िए थी असांजे हथ में कीअं पई गोड बत कादे रो यो बेकर कदी खोल कादे रो आई मुखे ताड़ी बजाने वाले तो समझे ए जो ताड़ी हन तो सादा जो ताड़ी हन तो ना तो अंधका तो सादा तो कादे रो यो मुखे बुदा कारो कादे रो छा थवा वाचुड़ा आखिर मसलो छा है गोड बदी अदा नूरल है इन शमो करे मुझे घर के यतीम दा न समझो आ जेडी मल तो जे हे दी उठ जेडी मुंडी करी अची खको तो करे घर में यार ना हबीब मुखे मोगो दी समझे चवे थी तो यो शमो करो मुझे वैसे जो माइटा मा करे होया परे जो माइट एतरो वेठो किया ची अदा न गाले ते तमो कह रहा था कया हर जगह ने यो शमो करो मुझे घर में आयो त कारे के कारो करे मारी दस कारो करे अदी मुझे मतलब आदा तू पजी ज़ालत कंट्रोल कर जेकॾहिं ईअं कई त ॿाहिरो माहौल पाण ई कंट्रोल थी वेंदो गोड बद सही तो जी अदा नूरन जेकॾहिं हमारी ज़ाल बाछू न ट्रेड़े न कंहिं कुते बुले के ताकत थींदी मुंहिंजे घर ते नज़र करे वाचूड़ा घर में ॿ भाती आहियो तुंहिंजो ख़र्च लाहिण जे लाइ तुंहिंजे छोलनि जो थाल ई खोड़ा ज़ाल खे सम्झाए त सवड़ार पेर ढुकेरे ईअं पेर सवड़ खां ॿाहिरि न कढे हरू भरू को नुक़सान करे विझंदई अदा मां त सम्झाए थकिजी पोयां पर हिन ज़ाइफ़ा खे केरु सम्झाए जेतिरो ख़र्च ॾे ओतिरो घटि आहे वाचुड़ा जीअं नंढो खयो थई न इहे नंढो खण ऐं जेॾी महिल घर जे दर ते पहुची न त अखियुनि खे ईअं मटे ॻाढ़ो लाल कर जो घर वञी त रन जो असुल तो को हियां फाटे गोड बधी सही तो चई अदा नूरल सही तो चई जेकॾहिं मुंहिंजूं अखियूं ॻाढ़ियूं न थियूं न त ॻाढ़ा मिर्च अखियुनि में विझी अखियूं ॻाढ़ियूं कंदसि हाणे मां पंहिंजी ज़ाल खे पंहिंजे हेठां कंदमि घणो ई मुंहिंजे मथे ते चढ़ी धमालियूं हयईं शाबाश ईअं तुंहिंजी गिरत घटि न थिए भली तुंहिंजी बैटरी चार्ज थिए सुजी वञे परवाह न कजांइ सुजण खां पोइ मूं वरी बैटरी जेकॾहिं थका ॾिनो त मां अंगूठो बचंदसि सड़ियल चार्जर तू बची न बची तुंहिंजी हैरत त बचंदी न गोड बची हलो ता शिव थी बाड़ियो न थी गर्मी छाई सर्दी अरे ती भाई क्या ना अंगूर कन्ने में विचंदो नी भगा वाह गुंदड़ा मुझे कनन में ने पंहिंजा कने बंद कयो पल्ला कनन मां अंगूर विचराई तव अतंजे कनन मां गंद तो वेचा एकड़ो कने ने जे करे बंद करायो आ त ता हिकड़े कन मां बुधंदा बे मां कढे छडींदा न असां कॾहिं तव्हांजी ॻाल्हि हितां ॿुधी हेॾा कढी आहे असां त तव्हांजूं ॻाल्हियूं पंहिंजे दिलि में सांडे रखंदा आहियूं पर को सांडलियूं न आहिनि उन्हनि ते अमल बि करणो आहे जी ॿुधायो जी छा ॿुधाईंदी असां ॿुधाईंदीसीं तव्हांखे गर्मी हिन गुगदाम जो मतिलबु इहो ई आहे त तव्हां ॿुधाईंदो असांखे जेकॾहिं असांजा मुड़ुस आयो न त पोइ भला असां निकाह नामो खणी त तव्हांखे ॾेखारूं पोइ इतबार कंदो लंचा बस हाणे मां ॻाल्हाईंदा साईं तव्हां ॿई ॿुधंदो न त टिफड़ी गरम करे ज़बान ते दम भॼींदीसांव अदा चुप लॻल लाई जे हरू भरू गुंगा ते गिगियूं ॻारूं जेकॾहिं तव्हां असांजा मुड़ुस आहियो त अॼु खां पोइ न तव्हां कुझु खाईंदो न पीअंदो परेशान न थियो मतलब त तव्हां पंहिंजनि भेणनि सां न खाईंदो न पीअंदो न ईंदो न उन्हनि सां छो खाईंदासीं पींदासीं असां त शादी खां पोइ तव्हांजी ओभरनि ते हेरे लहूं न सभु ख़बर आहे जेको तव्हांजो असांजे लाइ हा फाटंदो आहे अॼु खां पोइ
जे पंहिंजे भेनरुनि जे घर तां अख खणी ॾिठो न त तव्हांजा धोॾा कढी बिलोर खेॾंदासीं ऐं ॾंद गॾे नोटणे रांदि खेॾंदासीं वतंदो ख़ाली पदन सां फुहारा कंदा वात खोले ईअं वेठा हूंदो ॼण पर्स जी ज़िप खुली वई आहे हा हा वजदो था कयूं त असां पंहिंजे भेनरुनि खां कोन ॻाल्हाईंदासीं हा ॻाल्हाइण त पंहिंजी जात ते रहियो असां पंहिंजी भेनरुनि खे अखि खेरी बि न ॾिसंदासीं ठीकु आहे असां बि ॾिसंदियूंसीं त तव्हां पंहिंजी भेणनि खां केतिरो परे था रहो सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।